अगड़ा फैज़ नहर वाह पुल भरिसां चोर लियाकत अली सियाल जी दुकान जा ताला टोड़े दुकान में रखियल सामान बुहारे विया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे CN न्यूज़ रिपोर्टर GM बुरड़ो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी ज़ारा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगड़ा में फैज़ नहर वाह निज़द हायर सेकेंडरी स्कूल अगड़ा भरिसां चोरियत लियाकत अली सियाल जो राति तक़रीबन 1 बजे चोर दुकान जा ताला टोड़े सामान खणी फरार थी विया। सुबुह ते ॻोठण ने एहतजाज कंदे चयो त अगड़ा पुलिस जी लापरवाही सबबि अगड़ा ऐं भरपासे जे ॻोठनि ऐं रोडनि तां काफ़ी वारदातियूं थियूं आहिनि, लेकिन अगड़ा पुलिस नाकाम रही आहे। पुलिस जी गश्त न हुअण करे बुडमवाई रोड भरिसां नवकोट पठाणो अगड़ा रोड सां चोर कुतनि वांगुरु माण्हुनि जे कढ लॻी पिया पवनि। अगड़ा पुलिस झगड़नि ऐं चोरियुनि थियण वक़्त ते अचण जी पाबंद न आहे। ॻोठण ने एहतजाज कंदे SSP खैरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे अगड़ा पुलिस के पाबंद करे असांजी थियल चोरी वापसि कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी GM, तफ़सील खां आगाह करण लाइ।